शेख माला में सेठ मोहम्मद रमज़ान शेख साहब जे चौंक ते हिकु मोबाइल कम्युनिकेशन जो दुकान खुली चुको आहे। तमामु रियायती बारियायती ऐं होलसेल रेट में हर क़िस्म जो सामान तव्हांखे कंप्यूटर समेत हर क़िस्म जो सामान मिलंदो। ही जेको आहे दुकान जो मालिक आहे सदाम शेख साहब। असां तव्हांखे हुन सां कचहरी कराईंदासीं। सदाम भाई हाल वाल जो सर अस्सलाम वालेकुम शाला केरा ये तो पापा जो ही पर्सनल दुकान है माशाल्लाह ताकि सब रेट होलसेल में मिलंदा। जी तो लैपटॉप मोबाइलियूं लीडियूं चार्जर पावर बैंक MP3 लाउड वूफर ताकि होलसेल में मिलंदा। सब कुछ घड़ियों लेडीज वॉच हर शे मतलब रियायती में होलसेल में। दोस्तों अल्हम्दुलिल्लाह हिते नसीराबाद शहर में शेख माला में हर क़िस्म जो सामान मोबाइल कम्युनिकेशन जो ऐं बुकनि किताबनि जो सामान ऐं कंप्यूटर जो मुकमल सामान मोबाइलनि जो मुकमल सामान तव्हांखे हर शइ मिली वेंदो। इन खां अलावा तव्हांखे मोबाइलियूं बि मिली वेंदियूं। जी तो iPhone 40 Pro Max iPhone 6 iPhone 7 Plus iPhone 8 Plus जे भी भाग खपे होलसेल रेट में मिलंदा इंशाल्लाह ताला। ऐं हर क़िस्म जी मोबाइल तव्हांखे इंशाल्लाह तव्हां ऑर्डर ॾींदव इंशाल्लाह तव्हांखे मोबाइल मिली वेंदी। ऐं हिकु दफ़ो अचणु न विसारींदा हिन मोबाइल कम्युनिकेशन दुकान ते। तव्हांखे हर क़िस्म जो हे वॾा लाउड बि तव्हांखे मिली वेंदा साउंड। शेख माला में अॻूणो चेयरमैन सेठ मोहम्मद रमज़ान शेख साहब जे चौंक ते दुकान खुली चुको आहे।